जब्बार आखिर ॿुधाए छो नथो त छा चयो डॉक्टरनि? छा ॿुधायां तोखे? इहो ई ॿुधाए सघां थो त डॉक्टर चवनि था हाणे माहिरा जी ज़िंदगी हुनजे हथ में न आहे। छा पिया चओ? छा माहिरा हाणे? न अहिड़ी ॻाल्हि बि न आहे। हिकु रस्तो आहे जंहिंसां माहिरा जी ज़िंदगी बची सघे थी। वाकई? छा ॿुधाए? अगर माहिरा खे वसीम मिली वञे। छा मतलब? डॉक्टरनि जो चवणु आहे त माहिरा खे ख़बर न पए त वसीम ऐं वसीम हिक ॿिए खे पसंदि कंदा आहिनि ऐं शादी करणु चाहिनि था। अगर हिन ॻाल्हि जी ख़बर माहिरा खे पइजी वई त हुनजी ज़िंदगी खे ख़तरो आहे। हाणे छा थींदो? थियणो छा आहे? जंहिं शख्स खे मां पंहिंजे घर मां कढियो हुयो हाणे हुनजे साम्हूं पंहिंजी धीअ जी ज़िंदगीअ जी ख़ैरात घुरणी पवंदी। ख़ुदा जी कसम मां पंहिंजी ज़िंदगी में एतिरो बेबस कॾहिं बि न थियो। जब्बार औलाद जी ख़ातिर त इंसान के घणो कुछ कुर्बान करणो थो पए। त छा तव्हां पंहिंजी अना बि कुर्बान नथा करे सघो? जेकॾहिं मूंखां मुंहिंजी अना खसे वठंदो त बाक़ी छा बचंदो? सिर्फ़ हिकु ज़िंदा लाश। छा इहा अना आहे? मुझे ना मुझे लाए सब कुछ है फरियाल। पर औलाद खां वध कोन्हे जब्बार। करणो पवंदो। दिल ते पत्थर रखी पंहिंजी औलाद जी ख़ुशियुनि जी ख़ैरात करणी पवंदी मूंखे। ऐं जेकॾहिं वसीम न मञियो त पोइ? मां हुनजे पेरां पवंदुसि, हथ बंधंदुसि, मिंथा करंदुसि। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।